नाज़रीन अस्सलाम वालेकुम। स्पेशल टॉक में आऊं आहियां जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन CCI जो जेको इजलास आहे उहो अॼु इस्लामाबाद में थी रहियो आहे। CCI जी इजलास जी एजेंडा ते जेका नेशनल इलेक्ट्रिक पॉलिसी आहे अॼु उन ते बहस थियणो आहे। उन खां सवाइ पाणी जी जेका मुंसिफ़ाणी विर्छ ऐं उनखां सवाइ नाणे जा जेके मामला आहिनि उहे बि एजेंडा ते रखियल आहिनि। इन खां अॻु जेके CCI जो इजलास थियो आहे उन में नाणे जा मामला हुजनि या पाणी जो वाटर इशू हुजे या इलेक्ट्रिक पॉलिसी जेका आहे उहे जेके एजेंडा ते बहस थियो पर उहे मामला तय न थी सघिया। ॾिसजे त CCI जे इजलास में कहिड़ी पेशरफ़ थिए थी, छाकाणि त इन खां अॻु में सिंध हुकूमत बार बार इन ख़दशनि जो इज़हार कंदी रही आहे त CCI जो जेको इजलास आहे उहो आइनी तौर ते कंडक्ट न थी रहियो आहे ऐं उन सां गॾोगॾु अञा ताईं CCI जी जेका सेक्रेटरेट आहे उहा बि क़ाइमु न थी सघी आहे। उन खां सवाइ पॉलिटिकल जेका सूरताल आहे मुल्क जी उन में बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी जो चेयरमैन हिन वक़्तु मुल्तान जे दौरे ते आहे। PDM जेका आहे उहा बि मुतहरिक थी चुकी आहे। मुस्लिम लीग नून जो सदर शहबाज शरीफ़ पंहिंजो नओं तर्जुमान मुक़ररु कयो आहे अहमद ख़ान मलिक। ऐं मुस्लिम लीग नून जे अंदरि जेको नवाज़ शरीफ़ जो नैरेटिव आहे आया ॾिसजे त उन नैरेटिव खे अॻिते हली मञता मिले थी पई या शहबाज शरीफ़ जेको नओं नैरेटिव खणी आयो आहे जंहिंमें रिकंसिलेशन ऐं डील जी ॻाल्हि कई पई वञे ऐं उन सां गॾोगॾु PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो हिकु दफ़ो ॿीहर बि शहबाज शरीफ़ सां फ़ोन ते राब्तो थियो आहे। असां अफ़गानिस्तान जी सूरत हाल ते बि रोशनी विझंदासूं त अफ़गानिस्तान जी जेका सूरत हाल आहे अञा ताईं जेका हुकूमत साज़ी आहे उहा उनजो मरहलो मुकमल न थी सघियो आहे। अॼोके इन्हनि अहम इशूज़ ते असां स्टूडियो में ॻाल्हाइण जे लाइ दावत ॾिनी आहे। डॉक्टर करीम ख्वाजा साहब पाण पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि, सेनेटर रही चुका आहिनि। मंज़ूर शेख साहब सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तज़िये निगार आहिनि। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब पाण मुआशी माहिर ऐं सीनियर तज़िये निगार आहिनि। शुरू कयूं था डॉक्टर करीम ख्वाजा साहब खां। डॉक्टर साहब CCI जो जेको इजलास आहे उहो हिन खां अॻु में बि CCI जा इजलास थींदा रहिया आहिनि पर नाणे जो मामिलो हुजे, पाणी जो इशू हुजे या नेशनल जेका इलेक्ट्रिक सिटी पॉलिसी आहे उहा बि मामला तय न थी सघिया आहिनि। सिंध हुकूमत तरफ़ां बार बार इन ख़दशनि जो इज़हार कयो वेंदो आहे त पाणी जो जेको मामिलो आहे 1991 जो जेको एकॉर्ड आहे उन ते अमल न थी रहियो आहे। जेको उन इतिहाद जो स्प्रिट आहे उन मुताबिक़ उन ते अमल न थी रहियो आहे। सीजे कैनाल जी बि ॻाल्हि निकिती आहे ऐं उन सां गॾोगॾु सिंध जे जेको हिसे जो पाणी आहे उहो बि कटौती कयो वञे थो। कीअं ॾिसो था CCI जो जेको अॼु इजलास थी रहियो आहे उनमें के मामला अॻिते वधी सघनि था? शकील साईं महिरबानी ऐं इलाही अर्से खां पोइ तव्हां सां सलाम दुआ थी आहे। हाणे अर्ज़ु इहो आहे त जेको CCI जो मीटिंग जेका कॉन्स्टिट्यूशनली जेको थींदियूं आहिनि उहो त कोन पियो कराए पर हिन कराई आहे, वरी बि ठीकु आहे। पर हाणे ॿ टे ॻाल्हियूं असांखे ज़हन में रखणु खपनि त हुते सिंध जो हिकिड़ो वोट आहे। हींअर जेके 2 वोट आहिनि, जेके 2 प्रोविंसिस आहिनि उहो इन ब्लॉक प्रेज़िडेंट गवर्नमेंट सां गॾु आहिनि। उते जेके वज़ीर आहिनि फेडरल जेके गवर्नमेंट जा आहिनि उहे बि उन्हनि सां गॾु आहिनि। त जहिड़ा की हुन वटि 5 खां 6 वोट आहिनि ऐं हिकिड़े पासे सिंध आहे। हाणे जेको सभ खां पहिरीं पाण इलेक्ट्रिसिटी ते ॻाल्हायूं, इलेक्ट्रिसिटी में जेको बि मिसाल सिंध जेके थरकोल में अगरि ठाहे थी बिजली फॉर इंस्टेंस 300 या 400 जेको बि आहे कैपेसिटी उहो नेशनल ग्रिड में वेंदी आहे। हालांकि थियण त ईअं खपे जो नंढे पैमाने ते जेके बिजली जेके सूबा पैदा कनि था त उहो असां पाण इस्तेमालु कयूं। असां अगरि 50 खां वधीक कंदासीं त उहो नेशनल ग्रिड में वेंदी आहे। पोइ नेशनल ग्रिड जी मर्ज़ी आहे त उहो डाइवर्ट कनि कहिड़े बि प्रोविंस में। त मसइलन हींअर असां थरकोल में जेको ठाहियूं पिया अगरि उहो प्रॉपर मिले त कम से कम थरपार करके त असां फ्री में ॾेई सघूं था न बिजली ऐं फर्स्ट प्रायोरिटी ते। अहिड़े नमूने ॿियनि प्रोविंसिस में बि ईअं थी सघे थो। जीअं हाणे गिलगित बल्तिस्तान आहे उते अगरि मिसाल तौर ते अगरि बिजली पैदा थिए थी त हुननि जी त 150 जेको आहे सो आहे कैपेसिटी आहे, सॼे हुन इलाइक़े खे मिली सघे थी। त अहिड़ो अगरि इहो तइ थी वञे त तमामु बहितर आहे सभिनी सूबनि जे लाइ, ख़ुशूसन टैरिफ जो मसइलो आहे जंहिं ते जेका गुज़रियल मीटिंग डिस्कस थियो। टैरिफ बि इशू आहे पर ही इशू जेको आहे तमामु इम्पोर्टेंट इशू आहे। टैरिफ ऐं ॿई लाज़मन टैरिफ इज़ वेरी नेसेसरी पर ही बि ज़रूरी आहे त
मिसाल तौर ते असीं पैदा कयूं था त असांखे फर्स्ट प्रायोरिटी मिले उते इस्तेमाल जी, असांखे प्रायोरिटी कान हूंदी आहे। नंबर 1 ॻाल्हि। नंबर 2 ॻाल्हि, पाणी जो इशू आहे जेको हले पियो ऐं उन में 91 एकॉर्ड ते अमल नथो थिए। लिंक कनाल्स आहिनि, उन में हर हुकूमत में सिंध सां इहो वेदन थियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां, ज़िया जे दौर में हीउ जेको सिटिंग पीर साहब पगारो आहे, इहो इरिगेशन मिनिस्टर हो ऐं अख़बारनि जी रिपोर्ट तव्हां चेक करे सघो था त उते बि वॾी बदमनी ठही हुई ऐं हिननि सिंध जे इशूज़ खे, सिंध जे मसइले खे फेडरल गवर्नमेंट अहमियत कान ॾिनी। NFC जे मद में बि इमरान ख़ान खुलम खुला चए थो त बाबा ही पहिरीं असां फेडरल गवर्नमेंट जा इशूज़ आहिनि, फलाणा इशूज़ आहिनि, फलाणी वज़ारतनि खे पहिरीं पैसा मिलंदो ऐं ईअं कोन हलंदो। त हाणे उहो त हुननि जा इंटेंशन शो था कनि। पर वरी बि ठीकु आहे, मीटिंग ठही आहे, पर मीटिंग में बलोचिस्तान मूंखे अफ़सोस थिए थो, KP मूंखे उनजो बि अफ़सोस थिए थो ऐं उते असांजा जेके पहिरीं नवाज़ शरीफ़ जे दौर में असांजा सिंधी वज़ीर हूंदा हुआ ऐं हाणे बि जेका वज़ारत आहे इंट्रा प्रोविंशियल, उन बि असांजी सिंधी वज़ीर आहे। त उहे जॾहिं सिंध जे इशूज़ ते ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त उहे सपोर्ट कोन कंदा आहिनि। प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब ॾांहुं हलूं था ऐं पोइ मंज़ूर साहब खां तज़ियो वठूं था। जी प्रोफेसर साहब, CCI जो जेको इजलास आहे, गुज़िरियल जेको इजलास थियो उहो जून में थियो। 3 महीननि खां पोइ आइनी तौर ते हर 3 महीननि खां पोइ इजलास थींदो आहे। आइनी जेका उनजी मुदत आहे उहा 3 महीननि खां पोइ अॼु CCI जो इजलास थी रहियो आहे। इलेक्ट्रिसिटी जा जेके मामला आहिनि, नेशनल इलेक्ट्रिसिटी पॉलिसी आहे, उनमें टैरिफ जो ख़ासि तौर ते इशू हुयो जेको सेटल न थी सघियो गुज़िरियल इजलास में। वाटर जो बि इशू आहे, नाणे जा बि मामला आहिनि। कीअं ॾिसो था CCI जो जेको इजलास, तव्हां सम्झो था त सिंध हुकूमत क्लियरली तौर ते, वाज़े तौर ते चिटो CCI जे इजलास में मौक़ुफ़ रखी सघी आहे? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ताज़ो मां 2-3 महीननि खां फेडरलिज़म ते रिसर्च थो कयां। हीउ बिज़ाते ख़ुदि जेको CCI आहे, इफ्ता आहे, वाटर अकॉर्ड आहे, उहो बाक़ाइदे हिकिड़े फेडरलिज़म जे प्रिंसिपल खे ई नेगेट थो करे। मिसाल तव्हांखे कॉन्क्रीट जा त भई CCI 4 चङा मुड़ुस प्रोविंस जा आहिनि, हिकिड़ो प्राइम मिनिस्टर आहे ऐं बाक़ी ॿिया वज़ीर आहिनि। त ख़ुदि ब ख़ुदि जेको आहे सो अक़लियत ऐं अक्सरियत में आहे। तंहिंजे करे मुंहिंजो त इहो मुतालबो आहे ऐं सेनेटर साहिबु तमामु प्यारो माण्हू आहे, पंहिंजो ख्वाजा साहिबु, उहो चए त बाबा सिर्फ़ु 4 मिनिस्टर हुजनि फेडरल, इहे जेके प्रोविंस जा, हिकिड़ो प्राइम मिनिस्टर हुजे ऐं उन खां पोइ एक्सट्रीम केस में प्राइम मिनिस्टर पंहिंजो वोट ॾिए, अदरवाइज़ इहे करे, ऐं उन खां पोइ मेजॉरिटी ऐं माइनॉरिटीअ जो प्रिंसिपल हुजे न। साॻे नमूने सां नेशनल फाइनेंस कमीशन जो जेको अवॉर्ड आहे, उते बि माइनॉरिटी मेजॉरिटी आहे, इफ्ता में मेजॉरिटी माइनॉरिटी आहे, काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में मेजॉरिटी माइनॉरिटी आहे, इकोनॉमिक काउंसिल में हाणे ज़ाहिर आहे जॾहिं मेजॉरिटी थींदी त उते ख़ुदि ब ख़ुदि सिंध खे नुक़सानु पवंदो। तंहिंजे करे इहे बिज़ाते ख़ुदि जेके सोकाल्ड आइनी कॉन्स्टिट्यूट आहिनि फोरम, उहो कॉन्स्टिट्यूट फेडरलिज़म जे ई ख़िलाफ़ आहिनि, जंहिंजे करे सिंध खे नुक़सानु थो पहुचे। ॿियो इहो आहे त जेकॾहिं पीपल्स पार्टी 13 सालनि खां आहे त जेकॾहिं उन्हनि खे उन्हनि फोरमनि में सिंध लाइ इंसाफ़ नथो मिले, पोइ छो नथा क़ौमी असेंबलीअ जे ॿाहिरि वञी एहतजाज कनि? छो न सेनेट में जेको आहे सो एहतजाज कनि? छो न पीपल्स पार्टी जा जेके बि MNA MPs आहिनि उते इस्लामाबाद में कनि? जॾहिं KP जो जेके वज़ीर हुया, सेनेटर हुया, उहे कनि था, असां छो नथा कयो? मूंखे ॾाढो दुख सां पवंदो आहे त जेका पीपल्स पार्टी 13 सालनि खां असांखे मतिलबु वर्चुअली रूल थो करे, उहा सिंध जे हक़नि जे लाइ एतिरी रिप्रेज़ेंटेशन नथी करे। बाक़ी इहो आहे त भई असां वियासीं हुन में CCI में, असांखे कंहिं ॿुधो ई कोन, असां माइनॉरिटीअ में हुआसीं, असां चुप करे वेही था रहूं। इहो हाणे जवाबु एटलीस्ट सिंध ॿुधण लाइ तयारु न आहे। असां न चऊं त असांजी हिकिड़ी भरपूर जेका असां रिप्रेज़ेंटेशन थिए, जेकॾहिं फोरमनि में नथी थिए त तव्हां हुते इस्लामाबाद में एहतजाज कयो, सॼी दुनिया ॾिसंदी, सॼी मीडिया इंटरनेशनल उते आहे, क़ौमी असेंबली जे ॿाहिरि कयो त बाक़ाइदे बाक़ी असांजी खे लोलीपॉप ॾियण लाइ, सिंधियुनि जे कंज़म्पशन लाइ रुॻो इहो चयो त भई असांखे इमरान ख़ान नथो ॿुधे, इहो एटलीस्ट असां क़बूल करण लाइ तयारु न आहियूं। रहियल ॻाल्हि त स्पेसिफिकली मिसाल पाणीअ जो आहे, तव्हांखे यादि ॾियाराईंदुसि, छाकाणि त मां हुन ज़माने में सिंध डेमोक्रेटिक ग्रुप जो एक्टिव मेंबर हुयुमि, हाणे त चेयरमैन आहियां। यकीन कयो त इहो ई निसार खोड़ो बाक़ाइदे रिजेक्ट कयो वई 1991 अकॉर्ड में। पोइ छो भला पीपल्स पार्टी हुनखे क़बूल करे छॾियो? हुन में तमामु घणा गैप्स आहिनि जेके अगेंस्ट सिंध आहिनि।
त हाणे असां पुछण था चाहियूं पीपल्स पार्टीअ खे त उन वक़्तु जॾहिं इक़्तिदार में न हुयो त उनखे रिजेक्ट कयो, जॾहिं तव्हां इक़्तिदार थो मिले त तव्हां हुनखे क़बूल था कयो। इहा हाणे घटि में घटि जेका हिपोक्रेसी आहे न, उहो सिंध जा माण्हुनि सां तव्हां न कयो। सिंध जा माण्हू तव्हांखे ॾाढो ॾुखायल आहिनि, ॾाढा तकलीफ़ में आहिनि, ऐं जंहिं नमूने सां जेके अफेयर्स हलनि था उन में सिंध खे तकलीफ़, माना सिंधी माण्हुनि खे तकलीफ़, ग़रीबनि खे तकलीफ़, उहो त कुझु नथो थिए। जी मंज़ूर साहब, CCI जो इजलास हुजे या NFC जा मामला हुजनि, इरसा हुजे, मीराणी साहब जो चवणु आहे त मिनॉरिटी ऐं मेजॉरिटी जो इशू आहे, पर उन सां गॾोगॾु मीराणी साहब जो इहो चवणु आहे त जीअं सिंध हुकूमत में खे इन्हनि फोरमनि ते भरपूर नमूने केस रखणु खपे हा, एहतजाज करणु खपे हा, तीअं सिंध हुकूमत न करे सघी आहे। ऐं सिंध हुकूमत बार बार इहो चवंदी रही आहे त असांखे CCI में बि नथो ॿुधो वञे, ऐं NFC जा इशू हुजनि, पाणी जो इशू हुजे, इलेक्ट्रिसिटी जा मामला हुजनि, गैस जा इशू हुजनि, साॻी सिंध हुकूमत जी इहा रिज़र्वेशन्स रही आहे जेका उहो बार बार रिपीट कंदा रहिया आहिनि। हाणे शकील साहब ॿ टे शयूं आहिनि, कुझु मुंहिंजा पंहिंजा एक्सपीरियंसिस ऐं कुझु जेके रियलिटीज़ आहिनि। मीराणी साहब वारो जेको व्यू पॉइंट आहे उहो सिंध जे अंदरि माण्हुनि जो चङो ख़ासो तइदादु आहे जेको मीराणी साहब वारे इन पॉइंट ऑफ व्यू खे सपोर्ट करे थो, ऐं उनजो ख़्यालु इहो ई आहे जीअं मुश्ताक आवाज़ नथो अचे थोरो। जी जी ॿियो मामिलो इम्पोर्टेंट इहो आहे त मां पर्सनली सिंध जे काफ़ी सीनियर ब्यूरोक्रेट्स ऐं सीनियर ऑफिसर्स खां बाज़ी में पुछंदो रहियो आहियां, न सिर्फ़ु ऑन रिकॉर्ड बल्कि ऑफ द रिकॉर्ड बि, त छा सिंध जेको प्रेस कॉन्फ्रेंसिस में या सिंध जा जेके वज़ीर जेके आहिनि जेके पब्लिकली जेके प्रेस कॉन्फ्रेंसिस जा ऐलान कनि था उहे वाकई प्रैक्टिकली उहे ई CCI जे अंदरि सिंध जो मौक़िफ़ रखनि था या कोन। सच पुछो त मूंखे घणाई माण्हुनि जो चवणु इहो आहे जेका मूंखे ख़बर पई त CCI जे अंदरि बेसिकली उन नमूने सां केस ज़ोर सां एम्फेसिस सां रखिया ई कोन था वञनि। हिकिड़ी शइ आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ा लेटर्स ऐं हिकिड़ियूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं शयूं जेके आहिनि एजेंडा में जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ प्रामिसिस मोकिलीनि था। CCI में आहे इहो आहे त तव्हां पहिरियों केस मोकिलींदव, उहो एजेंडा ते लॻंदो त मीटिंग में ईंदो, न त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कोन ईंदो। एजेंडा ते लॻण जे बावजूदि बि जंहिं फोर्सफुली जंहिं नमूने सां उते केस वेहणु घुरिजे, मुंहिंजी इंफॉर्मेशन इहा आहे त उन नमूने सां केस विढ़िया न विया। ही सॼो मामिलो जेको आहे रुगो तयारी जी न आहे। मां इहो नथो चई सघां त साईं मुराद अली शाह या जेके ॿिया सिंध जा माण्हू जेके आहिनि CCI में वञनि था उन्हनि खे का सिंध जे फाइनेंसिस जी ख़बर कोन्हे, का सिंध जे पाणी जी ख़बर कोन्हे या सिंध जे ॿियनि मामलनि जी ख़बर कोन्हे। पर सुवालु इहो आहे त 18th अमेंडमेंट खां पोइ बि जेके इहे सॼा सिंध जा इशूज़ आहिनि उहे पॉलिटिकल करेंसी जे तौर ते इस्तेमालु था थियनि। डॉक्टर साहब मूंसां मुमकिन आहे त अग्री न बि करे, पर काफ़ी मामला अहिड़ा आहिनि। मिसाल पाणी जो मामिलो आहे न, पाणी जे मामले में पंजाब जे तरफ़ां सिंध सां ज़्यादती थींदी रही आहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, पर सुवालु इहो आहे त तव्हां उते इहो केतिरो चिटे नमूने सां इहा शइ जेको आहे रखी सघिया आहियो, मञाए सघिया आहियो त भई जेकॾहिं अकॉर्ड में हीअ शइ आहे त तव्हां अहिड़ी प्रैक्टिसिस जी इजाज़त छो ॾिनी आहे जेके अकॉर्ड में कोन्हनि। मिसाल तौर ते पुराणो अरेंजमेंट पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे दौर में हलंदो रहियो न, उहो छो हलंदो रहियो इहो सुवालु आहे। जेकॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी पाण मिसाल सरकार में हुजे थी ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी अरिड़हीं तरमीम जी ख़ालिक़ आहे त सभ खां वॾी हिकिड़ी ज़िमेदारी मुंहिंजो ख़्यालु आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी ते इहा ज़रूरु पवे थी त उहा कोशिशि करे त अरिड़हीं तरमीम जेकी आहे उन खे साम्हूं रखी जेके प्रोविंशियल अख़्तियार आहिनि उहे फुल इस्तेमालु कनि, उहे इस्तेमालु न थींदा रहिया आहिनि। मिसाल सिंध जे अंदरि पाणी जी घटिताई थिए थी त मूंखे ॿुधायो, डॉक्टर साहब बि ॿुधाए या ॿिया दोस्त पीपुल्स पार्टी जा ॿुधाइनि त कहिड़ो सिंध जो पावरफुल लॉर्ड आहे या ज़मींदार आहे जंहिंजूं ज़मीनूं मुतासिर थियूं थियनि। नो, यानी हेॾनि सालनि खां सिंध जे अंदरि कॾहिं तव्हां हिन ते सोचियो आहे त हेॾनि सालनि खां सिंध जे अंदरि पाणी जी खोट आहे, पर जेको असां हर साल ज़रई जिन्सुनि जो या प्रोडक्शन जो पैदावार जो जेको टारगेट सेट कयूं था उहो सदाईं पूरो थो थिए। इहो तव्हां कॾहिं पाण कॾहिं सोचियो आहे?
मिसाल जे कॾहिं 30-35-40% पाणी घटि आहे, उनजे बावजूदि बि तव्हांजी कणिक जेकी आहे उहा टारगेट सां पूरी थी थिए, पैदावार थी थिए, ॿिया जेके तव्हांजा जेके चांवर साईं पोइ जेको आहे पंहिंजो दालूं सब्जियूं फलाण टीर मटीर, मूंखे तव्हां ॿुधायो त गुज़िरियल 5 सालनि में मुंहिंजी इंफॉर्मेशन आहे, ग़लति आहे जेकॾहिं त मूंखे सही कयो ऐं डॉक्टर साहिब बि सही करे, त तव्हांजो पैदावार जो जेको ज़रूरी टारगेट आहे उहो पूरो थो थिए। जेको माण्हू मुतासिर थिए थो पाणीअ जी घटिताई खां वॾे पैमाने ते, उहो नंढो आबादगार ऐं पुछड़ीअ ते जेको माण्हू आहे उहो वॾे पैमाने ते वॾो। त हाणे सवाल इहो आहे त 2 शयूं आहिनि। हिकिड़ो त वफ़ाक़ सां इशूज़ चङे नमूने सां खणण जी ज़रूरत आहे ऐं उन में सियासत जी ज़रूरत कोन्हे। मिसाल लेट सपोज़ सिर्फ़ु पाणी ऐं बिजलीअ जो मामिलो थोरी आहे, बिजली ते बि अचां थो, बिजली जो थ्रू मामिलो थोरी आहे। सिंध जूं ज़मीनूं हुन भला कंहिंखे ख़बर न आहे त सिंध जी ज़मीनुनि जे सिलसिले में पीपल्स पार्टी सिंध जे ज़मीननि खे कीअं इस्तेमालु पई करे अॼुकल्ह। मिसाल किथां प्रेशर अचे थो, तव्हां कंहिं न कंहिं इदारे खे तव्हां ज़मीनूं ॾेई था छॾियो ऐं सॼी सिंध जेकी आहे उहा रड़ियूं करे उन ते एहतिजाज थियनि, पर को फ़र्क़ु ई नथो पए। ॿियो गैस जो मसइलो आहे। सिंध जे माण्हुनि खे इहा ख़बर हुजणु घुरिजे त सिंध जे अंदरि जेका टोटल गैस हुई न, उनजो 67% हिसो ख़र्चु करे चुका आहियूं सॼे पाकिस्तान में। बाक़ी घणी आहे सिंध जे अंदरि गैस? 37%। हाणे उहा 37% में बि छा थी थिए? 37% में इहो थो थिए त कानून आइन मुताबिक़ उनजी कंज़प्शन जेको आहे उनजो फस्ट हक़ु सिंध खे आहे, ठीकु आहे, पर हितां निकिरंदड़ गैस जेकी आहे उहा वञे थी परते परते जेके इंडस्ट्रियल जेके ज़ोन्स आहिनि पंजाब जे अंदरि। पोइ वरी जेका इम्पोर्टेड जेका गैस आहे RLNG वग़ैरह जेका महांगी हुजे थी, उहा हिते सिस्टम में इंड्यूस्ड करे हिते हिन गैस जे जेको आहे अघ खे वधाए ऐं पोइ थी मिले असांखे। ताज़ो सिंध जे चीफ मिनिस्टर बि इन ते जेको आहे उहो मिनिस्टरनि सां वफ़ाक़ी मिनिस्टरनि सां गॾिजाणी कई। वरी हाणे हफ़्ते सभा में इम्तियाज़ शेख बि हिकिड़ो लेटर मोकिलियो, उन में बि इहो मामिलो हू थियो आहे। ॻाल्हि इहा आहे त तव्हां मोकिलियो, लेटर मोकिलिया, CCI जे एजेंडा ते मोकिलिया, जेकॾहिं 1% जी तव्हांखे फ़ाइदो पइजी वियो त ठीकु आहे, पर जेकॾहिं फ़ाइदो नथो पए त उन ते रद्द-ए-अमल छा आहे? डॉक्टर साहब मंज़ूर साहब जो चवणु आहे त सिंध हुकूमत खे जीअं CCI में या ॿियनि फोरम्स ते स्टैंड वठणु खपे, तीअं सिंध हुकूमत नथी करे ऐं पॉलिटिकल करंसी तौर ते हू पॉलिटिकल पंहिंजा मामला जेका सेटल करे थी। सिंध जे ज़मीनुनि जे नाले ते, सिंध जी पाणी जे नाले ते, नाणे जे नाले ते, ॿिया जेतिरा बि नेशनल इशूज़ आहिनि उन्हनि ते हू पंहिंजा पॉलिटिकल मामला जेके आहिनि उनखे बार्गेनिंग तौरु इस्तेमालु कनि था। जॾहिं त अरिड़हीं तरमीम जे नतीजे में जेको तव्हांखे पावर मिलियो आहे उहो सही तौर ते, आइनी तौर ते, क़ानूनी तौर ते जीअं तव्हांखे एक्सरसाइज़ करणु खपे तीअं तव्हां एक्सरसाइज़ उहो न करे रहिया आहियो। ॾिसो, 2 ॻाल्हियूं आहिनि ऐं आउं पाण जेको बारीक बीनियुनि खां शयूं ॾिठो आहे त पहिरीं साईं असांजो चीफ मिनिस्टर साहिबु हो साईं क़ाइम अली शाह, हाणे साईं मुराद अली शाह। हिते नंढड़ो नाज़रीन कमर्शियल ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। जी डॉक्टर साहब। साईं पहिरीं असांजो वज़ीर आला साईं क़ाइम अली शाह हो, हाणे साईं मुराद अली शाह आहे। जेसिताईं मूंखे ख़बर आहे त मुराद अली शाह साहिबु ऐं क़ाइम अली शाह साहिबु ॿिन्ही जेको आहे सो CCI में भरपूर नमूने ऐं उहो मिनट्स में चेक थी सघनि था न कि मिनट्स में असां छा ॻाल्हायो आहे, छा न ॻाल्हायो आहे। शुरू वारा जॾहिं 5 साल हुआ त ठीकु आहे, असांजी गवर्नमेंट्स जो इन्फ्लुएंसिस हुआ मुख़्तलिफ़ सूबनि में, जंहिंमें ANP हुई या बलूचिस्तान हुई। उन खां पोइ जॾहिं खां नवाज़ शरीफ़ आयो या हाणे गवर्नमेंट आई आहे त असांजो वोट वञी हिकिड़ो बचे थो। इहो कॉन्स्टिट्यूशनल सेटअप आहे, इन में बिल्कुलु तरमीम थियणु खपे, उहो बि 2/3 मेजॉरिटी ऐं फ्यूचर में वक़्त सां गॾु थींदी। पर अफ़सोसनाक पहलू इहो आहे त जॾहिं सिंध इशूज़ ते ॻाल्हाईंदी आहे, असांजा चीफ मिनिस्टर ॻाल्हाईंदा आहिनि त नवाज़ शरीफ़ जी हुकूमत ऐं ही हुकूमत में असांखे न बलूचिस्तान जी सपोर्ट थी थिए, न KP जी, पंजाब जी त थिए कान थी। ऐं जेके मिनिस्टर्स हूंदा आहिनि, अगरि उहे सिंधी मिनिस्टर आहिनि, उहो बि सपोर्ट नथा कनि, नवाज़ शरीफ़ जे दौर में बि हाणे बि। त हाणे इहे हिकिड़े टेक्निकलिटीज़ आहिनि
तव्हां मिनट्स चेक करे सघो था, मिनट्स पब्लिक लाइ ओपन आहिनि, उते भरपूर नमूने हींअर बि जेको आहे सो जेसि ताईं मूंखे ख़बर आहे कल्ह टियों ॾींहं ताईं त साईं मुराद अली शाह ब्रीफिंग पे वरिती पंहिंजे एक्सपर्ट्स खां ॻाल्हाइण जे हिसाब सां, साईं काइम अली शाह बि इहो ई कंदो हो, अहिड़ी ॻाल्हि कान्हे, भरपूर नमूने असांजा जेके वज़ीर आला रखनि था ऐं उन में ही जेके फ्लॉ आहे जंहिंजे करे चीज़ूं जेके सो स्टक थींदियूं। मंज़ूर साहब जेका ॻाल्हि कई त ग्राउंड रियल्टीज़ ते ग्राउंड रेट तव्हांखे जेको टारगेट आहे उहो कॉटन जो क्रॉप उहा बम्पर क्रॉप थिए थी, टारगेट कणिक जो अचीव करे थो आहे। मंज़ूर साहब जो चवणु आहे त जेको टारगेट आहे उहो अचीव थिए थो, सभिनी खां वधीक भोगे थो नंढो आबादगार, पुछड़ी जो आबादगार, उहो सॼे साल में दाहूं करे एहतजाज करे थकिजी पए थो, उनजो को ॿुधण वारो सजावल ठटो बदीन नंढनि आबादगार ज़िला थिया न सॼा टेल ते आबादगार थी सघनि था, इहे डिस्ट्रिक्ट्स आहिनि। तई मथे अचो, मथे में तव्हां दादू में अॼुकल्ह एहतियाज पिया ॿुधो, तव्हांजी से गोड़ा गोड़ा लाड़काणे में लॻी पई आहे, तव्हांजी शहदादकोट में गोड़ा गोड़ा लॻी पई आहे। जी जी मीराणी साहब, ही अहम इशू आहे जेको मंज़ूर साहब चयो त ग्राउंड रियल्टीज़ जेका आहे, तव्हां मुख़्तलिफ़ क्रॉप्स आहिनि उनजो टारगेट पूरो कयो था, पर असल जेको भोगे थो उहो नंढो आबादगार, पुछड़ी जो आबादगार। अरिड़हीं तरमीम में जेके अख़्तियार मिलियल आहिनि उहे पावर एक्सरसाइज़ राइट प्लेस ते नथा थियनि, उनजो फ़ाइदो बि हिन सूबे खां ॿाहिरि जा जेके माण्हू आहिनि जॾहिं उनखे मिले थो पियो, त सिंध त उहा साॻे नमूने दाह कंदी रहे थी, उन अरिड़हीं तरमीम जो सिंध जे माण्हुनि खे कहिड़ो फ़ाइदो थियो? हाणे शकील तव्हां इंट्रस्टिंगली मां इरिगेशन ते जेका मुंहिंजी रिसर्च आहे, तव्हांखे ख़बर आहे त अंग्रेज़नि जेको इरिगेशन एक्ट कयो उन मुताबिक़ जेके पेरिनियल केनाल आहिनि उन्हनि जी क्रॉपिंग इंटेंसिटी सॼे साल में को हार्डली को 80% आहे, ऐं नॉन पेरिनियल केनाल में जीअं राइस केनाल आहे असांजे पासे ॾे उन में जेको 90% आहे रफली, ठीकु आहे। तव्हांखे ॿुधाए तव्हां हाणे कराचीअ खां पाण गाॾीअ ते हलूं था वेंदे ओबाड़ो तव्हांजो इलाइक़ो आहे, हिकिड़नि इलाइक़नि में 200% क्रॉपिंग इंटेंसिटी आहे, ॿिए ते 0 क्रॉपिंग इंटेंसिटी आहे। इहो ज़ुल्म न आहे, माना इहो आहे त असां सभिनी जे लाइ आहे त बाबा तव्हां जेको आहे सो 100% कंदव, हू 80% कंदव। तव्हां वञो हैदराबाद वञो, तव्हां घोटकी वञो, तव्हां खैरपुर वञो, तव्हांजे मुख़्तलनि में 200% क्रॉपिंग इंटेंसिटी जो ज़ुल्म न आहे, ऐं बाक़ी चइनि सूबनि में पुछड़ीअ में उन्हनि जो 0 क्रॉपिंग इंटेंसिटी आहे। असां अखियुनि सां तव्हां गाॾीअ में हलो, मां तव्हांखे फैक्ट फिगर तव्हांखे ॿुधायां कान केतिरो, अच्छा उनखे नुक़सानु केतिरो आहे। पाणी हेठि थो वञे, वाटर लॉगिंग सैलेनिटी थी थिए, पाणी जेको आहे सो छा थो थिए, इहो ज़ायो थो थी वञे, ऐं असांजी ज़मीन ख़राबु थी थी वञे, प्रोडक्टिविटी कोन्हनि। ऐं 13 सालनि खां सिंध हुकूमत इन इशूअ खे खयो ई कोन्हे त बाबा अंग्रेज़नि जेको असांखे इरिगेशन एक्ट कयो आहे उन ते छो नथा असां अमल कयूं। हाणे बि जॾहिं को मुखालिफ़ हूंदो आहे त उनखे एग्ज़ैक्टली इन क्रॉपिंग इंटेंसिटी जे बुनियाद ते केस कंदो। अञा ॿी ॻाल्हि पंहिंजे सेनेटर साहिब खां पुछूं था, ही तव्हां डायरेक्ट आउटलेट कहिड़े बुनियाद ते कया आहे? जेको माइक्रो कालाबाग डैम आहे, मुंहिंजी ज़मीन आहे, मां ताक़तवर माण्हू आहे, मां केनाल मां जेको आहे डायरेक्ट आउटलेट कढां, इहो त किराई मां बुनियादी तौर 300 खां वधीक ऑफिशियली जेको आहे सो ही क्रॉपिंग डायरेक्ट आउटलेट आहिनि। त ख़ासि करे हिन साल त जेको राइस केनाल में तमामु घणी ज़्यादती थी आहे, इन जे करे जो डायरेक्ट इहो आउटलेट थिया आहिनि। जी जी डॉक्टर साहब, इरिगेशन एक्ट असां वटि मौजूदु आहे, हीअ जेके कैनाल मां डायरेक्ट आउटलेट कढिया वञनि था। ॿी जेका मीराणी साहब ॻाल्हि कई त इक्वल डिस्ट्रीब्यूशन हुजणु खपे न, हिकिड़ो माण्हू वधीक भोगे थो, उहो भली टंडो मोहम्मद ख़ान जो हुजे, सजावल जो हुजे, बदीन जो हुजे, ऐं ॿिया जेके आहिनि उन्हनि खे वधीक जंहिंजो असरु रसूख़ आहे उनखे उहो पाणी वधीक खणी वञे थो। न ॾिसो, ॿ ॻाल्हियूं आहिनि न। मां हाणे बेसिकली जेका असांजे डिबेट जो मतिलबु आहे सिंध खे फ़ाइदो पहुचाइणु। हाणे तव्हां ॾिसो त हुन पासे जेको राइट बैंक रिवर इंडस आहे, उते जेके डिस्ट्रिक्ट्स अचनि पिया, उते सॼो असांजो जेको राइस क्रॉप आहे, वीदे असांजा जेके डिस्ट्रिक्ट्स आहिनि फुलेली, पिञारी, जेका असां नॉन पेरिनियल आहिनि, जेके मथे जेके डिस्ट्रिक्ट अचनि था, शिकारपुर, लाड़काणो, दादू, इहे शहदादकोट, इहे सभु नॉन पेरिनियल अचनि था। हिन पासे जेके अचनि था पेरिनियल कैनाल्स अचनि था। पोइ बि हुते तव्हां हेठि तव्हां ॾिसंदो त उमरकोट में घोड़ा घोड़ा लॻी पई आहे, तव्हांजो जेको आहे पंहिंजो जेके थर जा जेके तालका आहिनि जिते आहिनि उते बि घोड़ा घोड़ा लॻी पई आहे। हिते असां वारा ज़िला बि घोड़ा घोड़ा लॻी पई आहे। ऐं जेसिताईं हाणे साईं मंज़ूर साहिबु जेका ॻाल्हि कई आहे
इन जे लाइ बिल्कुलु थोरी स्टडी करणी पवंदी त हाणे असांजे डिस्ट्रिक्ट्स में त माण्हू जेको पिननि था हिन दफ़ा मिसाल राइस आहे या शुगर केन असां वटि पोके कान थी इहा डॉक्टर साहब ॿी ॻाल्हि आहे हिन में मां हिकिड़ो रुॻो अर्ज़ु इहे जेके ॻाल्हि तव्हां कयो अर्ज़ु पिया कया जेका मिराणी साहब बि ॻाल्हि कई न त किथे 0 किथे 5 किथे 10% इंटेंसिटी किथे 200% इंटेंसिटी असांजे व्यूअर्स खे इहा ख़बर हुजणु घुरिजे त इहा इंटेंसिटी भला छा आहे मतिलबु इहो आहे त तव्हां अंदाज़ो कयो त जेकी पाणी जी जेतिरी इंटेंसिटी हूंदी ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उहा प्रोटेक्शन ॾींदी न सही हाणे ॻाल्हि इहा आहे त घोड़ा लॻी पई आहे डॉक्टर साहिब जी ॻाल्हि सही आहे पर घोड़ा कंहिंजी लॻी पई आहे घोड़ा उन माण्हू जी लॻी पई आहे जेको मुतासिर आहे नंढो माण्हू आहे जंहिंजो असरु कोन्हे जंहिंजी सुनवाई कोन्हे सही हाणे जेका इहा 150-200 वारी जेका सॼी इंटेंसिटी आहे उहा उन्हनि ज़मींदारनि जे ज़मीनुनि जी आहे जिते पाणी कॾहिं बंदि थियणो ई न आहे ॿियो हिकिड़ो मां तव्हां सां ॻाल्हि शेयर कया उहा तमामु घटि माण्हुनि खे शायदि ख़बर हुजे ऐं शायदि डॉक्टर साहिब खे बि ख़बर हुजे त हीअ जेका डायरेक्ट आउटलेट्स जी ॻाल्हि थिए थी न शुजा जूणे जे दौर में हिकिड़ी स्टडी कराई सिंध सरकार जेकी आहे उहा एशियन डेवलपमेंट बैंक आहे ऐं दैट वॉज द वेरी फस्ट स्टडी जंहिंमें उहे स्टडी कंदड़ जेके सर्वेयर हुया उहे उन्हनि जॻहियुनि ते विया पॉइंटनि ते जिते पाणी डायरेक्ट चोरी थो थिए या खयो थो वञे उहा उन्हनि ठाहे ॾिनी ऐं हिकिड़ी इब्तिदाई रिपोर्ट सिंध सरकार सां शेयर कई उहा जो सिंध सरकार सां शेयर कई इरिगेशन डिपार्टमेंट सां त उते जेको आहे उहो चङी ख़ासी ॾकड़ी पैदा थी वई छाकाणि त उन में माण्हू जेके आहिनि उहे अहिड़ा वॾा हुया जेकर मां हिते नाला खणा सम्झो त तव्हां चवंदो त यार भई इहो कीअं थो थी सघे नाला शामिल आहे उन खां पोइ नाला खणी सघजनि था कुझु नाला खणो था खणी सघजनि था हा उन में हिकिड़ो जेको नालो हुयो जनाब साईं आसिफ ज़रदारी साहिब जो ठीकु आहे ॿिया बि घणा नाला पोइ उन खां पोइ छा थियो त उहा स्टडी जेकी आहे हिननि चयो त न यार हीअ छा हीअ चेंज कयो पोइ नाला कढायूं उन खां पोइ छपी हाणे उहा उनजी कॉपी जेकी आहे सिंध जा जेके सीनियर पुराणा इरिगेशन इंजीनियर आहिनि ऑफिसर आहिनि उन्हनि वटि मौजूदु आहे आउं दावा थो कयां ऐं उन में तमामु घणा पावरफुल माण्हू रूलिंग सर्किल जा मां इहो नथो चवां त सभई पीपल्स पार्टी जा हूंदा पर जॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त सदरे मुमलकत जेको आहे उनजो नालो हुजे हिन में त यू कैन तव्हां अंदाज़ो करे सघो था न आउं इहो चवां थो त सिंध जे पाणी जे केस ते तव्हां ज़बरदस्त फाइट तॾहिं करे सघो था जॾहिं तव्हां उहो केस पाण वटि ई इंसाफ़ जे बुनियाद ते ठाहियो ऐं सिंध जे अंदरि जेको डैम ऐं कालाबाग डैम वठा जेको पाणी जो सॼो मसइलो हूंदो आहे न उन ते बि तहक़ीक़ करण जी ज़रूरत आहे त भला उन्हनि मसइलनि ते सिंध में जेको आहे उहा वॾे पैमाने ते एहतिजाज छो नथो थिए जेके मसइला जेके आहिनि आम माण्हू सां लॻा पियल आहिनि हाणे मिसाल बिजली आहे न नेशनल इलेक्ट्रिक पॉलिसी जी ॻाल्हि थिए थी सिंध में केतिरो माण्हू खे ख़बर आहे हिते असां वटि सिधो सो कॉन्स्टिट्यूशन में शयूं 18 तरमीम खां पोइ लिखियल आहिनि त हुकूमतूं जेके आहिनि प्रोविंशियल उहे पावर जनरेशन ऐं डिस्ट्रीब्यूशन जे सिलसिले में छा छा करे सघनि थियूं पिया आहिनि प्रोजेक्ट बसि ख़तो किताब ठीकु आहे पर छा CCI जे इजलास में कॾहिं बि केस रखण खां पोइ बि जॾहिं फ़ैसिलो नथो थिए त देयर मस्ट बी सम डिसेंट नोट न डॉक्टर साहिब जी ॻाल्हि सही आहे त हुन में मिनट्स में अचणु घुरिजे मिनट्स में सभु कुझु ईंदो जंहिं जेको कुझु ॻाल्हायो आहे पर उते इहो त हुजे न त फलाणो जेको तव्हांजो डिसीशन आहे उहो सरकारी तौर ते असांखे क़बूल न आहे छा अहिड़ी ॻाल्हि आहे मां मिसाल मूंखे न आहे ख़बर त डॉक्टर साहिब ॿुधाए या तव्हां ॿुधायो या केरु बि ॿुधायो ईअं नथो थिए तव्हां ठीकु आहे तकीर करे आयो फस्ट क्लास ज़बरदस्त हेॾा होॾा प्रोजेक्टनि जे सिलसिले में तव्हां ॾिसो डेवलपमेंट प्रोजेक्ट जे सिलसिले में छा थियो आहे चवां थो त जेकॾहिं पॉलिटिकल गेम थींदी सिंध जे रिसोर्सिस ते त पोइ नतीजा न निकिरंदा यू नीड अ स्ट्रगल छा प्रोविंशियल गवर्नमेंटूं प्रोविंशियल हुकूमतूं जेके आहिनि उहे जिदोजहद न कंदियूं छा पीपल्स पार्टी पॉलिटिकली मुस्लिम लीग नून ऐं PTI जे साम्हूं बि पॉलिटिकल जिदोजहद करे थी न पॉलिटिकल जिदोजहद खां हटी करे जेका तव्हांजी हीअ फिज़िकल जिदोजहद आहे तव्हांजे रिसोर्सिस जे बचाव जी उहा ज़रूरी आहे तव्हां मूंखे ॿुधायो त सिंध जे अंदरि हींअर पीपल्स पार्टी जेको आहे उहो अफ़गानिस्तान मां पॉसिबल जेका पनाहगीरनि जी आमद आहे पॉसिबल सम्झो पर घणा माण्हू चवनि था त हिकिड़ो वॾो तइदाद जेको आहे अचणु शुरू थी वियो आहे मूंखे उनजी कंफर्मेशन न आहे पर उन ते
सिंध सरकार जो तव्हां मौक़ो ॿुधायो छा आहे? जी डॉक्टर साहब, वरी साॻी ॻाल्हि ते अचो था त सिंध जे रिसोर्सिस ते जॾहिं तव्हां पॉलिटिकल बार्गेनिंग तौरु इस्तेमालु कयो था, उन सां PTI जे गवर्नमेंट सां ॻाल्हायो था, ॿियनि पॉलिटिकल फोर्सिस सां ॻाल्हायो था, ऐं पोइ पंहिंजा जेके असांजा आइनी अख़्तियार आहिनि उन आइनी अख़्तियारनि ते सौदेबाज़ी कई वञे थी। हिन वक़्तु बि PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंजाब जे दौरे ते आहे। शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जे विच में बि राब्ता थिया आहिनि। रिकन्सिलेशन जी डील जी ॻाल्हि कई पई वञे। ईंदड़ सेटअप खे तव्हांखे कीअं पॉलिटिकल जेकॾहिं असां मंज़रनामे ते ॾिसूं तव्हांखे कीअं नज़र अचे पियो त छा पीपल्स पार्टी साॻियो ई जेको उनजो हिकिड़ो पॉलिटिकल स्ट्रगल वारो फेज़ रहियो आहे उन तां वाक़ई उहा विड्रॉ करे चुकी आहे ऐं उहा सॼो उनजो ज़ोर आहे त डील करे इक़्तिदार वठिजे? पहिरीं त आउं मुख़्तसरन जवाबु ॾियां त राइट ऑफ इंफॉर्मेशन जेको बिल अची वियो आहे उहो उन में आउं बि सिग्नेटरी हुउसि, फरतुल्ला बाबर बि हो, ऐं पोइ गवर्नमेंट हूंदा हूंदो, पर असां वी वर देयर। उन तहत मुश्ताक मीरानी हुजे, तव्हां हुजो, आउं हुजां, साईं मंज़ूर साहिबु हुजे, उहो दरख़्वास्त ॾे ऐं मिनट्स खे कढाए सघे थो। डिसेंडेंट नोट्स बि आहिनि, एहतजाज बि आहिनि, जेको ॻाल्हायो वियो आहे उहे सभु आहिनि। ऐं आउं त साईं मुराद अली शाह खे सुभाणे परीहं मूंखे आउं चवंदुसि, साईं खे रिक्वेस्ट रखंदुसि त साईं इहो सिंध हुकूमत छपाए करे जेके बि आहिनि उहो पब्लिक जे साम्हूं आणे, ऐं आम माण्हू बि कराए सघे थो। हिकिड़ी ॻाल्हि ई हाणे तव्हां जेको बिलावल साहिबु नेचुरली पाकिस्तान जी फेडरल पार्टी आहे, किथे बि वञी सघनि था। ऐं शकील साईं जेका मंज़ूर साहब पॉलिटिकल गेम जी ॻाल्हि कई जंहिंमें असांजा सिंध जा वसीला हलिया वञनि था, अफ़गाननि जो इशू आहे, अख़वान ते मुराद अली शाह उथंदे शर्त बयानु ॾिनी हुई त बाबा हीअ असांजे सूबे में असां खणण लाइ तयारु कोन आहियूं, असांजे ऑलरेडी पॉपुलेशन आहे, ऑन रिकॉर्ड ॻाल्हि आहे। त हाणे उहो त असांजो स्टैंड अची चुको आहे। असीं छो चाहींदासीं त असां वटि फ्लाइट ऑफ पीपल अचनि ऐं असां लाइ प्रॉब्लम्स वधनि, लॉ एंड ऑर्डर जा, डेमोग्राफी ऐं ॿिया मसइला, उन ते त चिटो असांजो मौक़िफ़ आहे। अच्छा, हाणे जेसि ताईं असां छो बार्गेनिंग कंदासीं, असां बार्गेनिंग छो कंदासीं, सौदेबाज़ी कंदासीं सिंध जे इशूज़ ते? इलेक्शन्स में वञिणो आहे, मरणो हिते आहे, रहणो हिते आहे, सवाल ई कोन थो पैदा थिए। अॻु में अहिड़ी सौदेबाज़ी न थी आहे? न साईं, बेटनि ते लेटर थिया, पोइ प्रेशर डेवलप थियो, पोइ तव्हां विड्रॉ कयो। तव्हां शायदि आहियो जॾहिं बेटनि जो इशू हो, मरहूम अला जन्नत नसीब करे मोहम्मद अली शाह जेका मीटिंग कई हुई, उन मीटिंग में फर्स्ट जेका मीटिंग हुई उनमें आउं कोन आयुसि, पीपल्स पार्टी तरफ़ां मौक़िफ़ रखियो हो। त अहिड़ी ॻाल्हि कान्हे, पीपल्स पार्टी हमेशह पंहिंजो चिटो मौक़िफ़ हर जॻह रखी आहे। जहिड़े नमूने तव्हां सोचियो पिया अहिड़े नमूने आउं बि सोचियां थो, हर माण्हू सिंधी माण्हू ई सोचे थो। जी जी मीरानी साहब। अच्छा, सिंपली ॻाल्हि इहा आहे त इन ई नेशनल राइट्स ते जेकॾहिं सिंधी माण्हू एहतजाज थो करे, माफ़ कजो जेकॾहिं मां इंटरव्यू नथो कयां, त उन ते पीपल्स पार्टी वारा जेको आहे सो एंटी टेररिस्ट एक्ट था कनि, पाणीअ जे हवाले सां आबादकार एहतजाज था कनि त एंटी टेररिस्ट एक्ट, पहिरियां जे ते एंटी टेररिस्ट एक्ट अञा ताईं जेको आहे सो असांजा काफ़ी दोस्त जेल में रेमशाह वारा आहिनि। तव्हांजे लारकानी जे पासे ज़ुल्म न आहे, हीअ त फाशिस्ट पॉलिटिक्स आहे। त जेको एहतजाज करे आइन में लिखियलु आहे त भई हर माण्हू खे पंहिंजे हक़ जे लाइ कजे, उनजे मथां इमीडिएटली जेको आहे तव्हां केस था कयो एंटी टेररिस्ट एक्ट। मां इन पंहिंजो सेनेटर साहिब खां इहा पुछा थो कयां त पहिरियां जे हवाले सां जॾहिं सभिनी चयो, सॼे सिंध जे माण्हुनि चयो, छॾियो एक्शन कमेटी, त बाबा हिनजी जुडिशरी एक्ट इहो क्वारी कयो, जेको बि हुन में मुलविस हुजे उन ते खे हुनखे, उहो त कोन कयो, रहंदो ग़रीब माण्हुनि खे जेको आहे तव्हां एंटी टेररिस्ट एक्ट कयो सही। त पाणीअ जे हवाले सां हाणे बि जेकॾहिं ॾिसो न त सिंध जे हवाले सां जेके बि असांजा माण्हू ॿाहिरि निकिता आहिनि, डेमोग्राफी जे हवाले सां, ज़मीनुनि जे हवाले सां, पाणीअ जे हवाले सां, उते त तव्हां असांजे जेके आम माण्हुनि खे उनखे त तव्हां एंटी टेररिस्ट एक्ट करे उनखे जेलनि में था मोकिलियो, त हीअ त कहिड़ी पॉलिटिक्स आहे? हीअ त फाशिस्ट पॉलिटिक्स आहे न। को माण्हू एहतजाज पीसफुली करे थो, उन ते दहशतगर्दी एक्ट तहत केस, को पुछड़ी जो आबादगार पाणी जे लाइ एहतजाज करे थो, उन ते दहशतगर्दी एक्ट। जमहूरी हुकूमत आहे, उनमें राइट आहे एहतजाज करण जो, उहो माण्हू पीसफुल। हिकिड़ी ॻाल्हि इहा
त जेके बि बहरिया जे लाइ एहतिजाज थिया हुआ मूं मालूमात कई आहे थ्रू लॉ ऑफिसर जेको सिंध जो आहे हुन चयो त हुन जेका मूंखे ब्रीफिंग ॾिनी त तक़रीबन सभु असां मुराद शाह जी इंस्ट्रक्शन जे तहत सभु या सभु तक़रीबन ॿार अची चुका आहिनि मसवा कोई के हिकु ॿ हुजनि या 4-5 हुजनि बाक़ी सभु अची उहे विया आहिनि। ज़मानत ते आहिनि, माना केस भाई केस बेल ख़तम ते न थिया आहिनि। ॾिसो न असां विड्रॉ कईसीं न असां दहशतगर्दी जो ॾिसो, जेको सेक्शन त ख़तम न थिया आहिनि न। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो थींदो इहो आहे जेल में असां बि वेंदा आहियूं ऐं जेकॾहिं गवर्नमेंट्स ऐं पॉलिटिकल पार्टीज़ गवर्नमेंट चाहींदी आहे त असां माण्हुनि खे सभिनी खे रिहायो त बेल जे थ्रू ई थींदो आहे ईअं यकदमि दरवाज़ा कोन खोलींदा आहियूं अंग्रेज़नि जे दौर खां वठी करे सेक्शन्स जी ॻाल्हि थी थिए डॉक्टर साहब, सेक्शन्स दहशतगर्दी जा ॾिसो असां हुननि ते कंटेस्ट कोन पिया कयूं गवर्नमेंट ऑफ सिंध हुन ते कंटेस्ट नथी करे जंहिंजे करे सभु या सभु को थोरो कोन असां कयो आहे असां आज़ादु करायो आहे ऐं इहो ज़रूरु मुराद शाह जी एफर्ट्स जे करे थियो आहे हिकिड़ी ॻाल्हि आहे ॿी जेका ॻाल्हि आहे तव्हां जेका ॻाल्हि पिया कयो त का सौदेबाज़ी कोन पिया कयूं हीअ जेके ज़मीनूं आहिनि या ॿी चीज़ूं आहिनि असीं कोशिशि करे छो असीं पंहिंजी ज़मीनूं किन प्रेशर्स में असीं ॾियो सवाल ई कोन थो पैदा थिए जहिड़े नमूने तव्हां सोचियो पिया अहिड़े नमूने आउं बि सोचां थो अहिड़े नमूने पीपल्स पार्टी सोचे थी। हिते असांजो प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। मंज़ूर साहब तव्हांजी महिरबानी, डॉक्टर साहब तव्हांजी महिरबानी, प्रोफेसर मुश्ताक मीराणी साहब असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो, संदसि बि महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में वरी ॿिए उनवान सां कंहिं ॿिए उनवान सां हाज़िर थींदासूं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।